नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते तव्हांखे सूबो देरो खां ख़बर ॾींदा हलूं त सिविल जज एंड जुडिशनल मैजिस्ट्रेट सूबो देरो मोहतरम वक़ार अहमद जुणे जो अॼु इम्तिहानी सेंटर हायर सेकेंडरी स्कूल सूबो देरो में ऐं डिग्री कॉलेज सूबो देरो जे इम्तिहानी सेंटरनि जो दौरो कयो। इन मौक़े ते डिग्री कॉलेज में बिजली न हुअण ते स्कूल इंतज़ामिया खां पुछाणो कयो, जिन सिविल जज खे ॿुधायो त लाइन फॉल्ट आहे। इन मौक़े ते सिविल जज पंहिंजे क्लार्क महबूबुल्लाह लाड़क खे हुकुम ॾिनो आहे त SDO सिपको राणीपुर सां राब्तो करे ॿुधायो। SDO सिपको चयो त मां फौरन लाइन सेट कराए बिजली बहाल करायां थो। इन मौक़े ते सिविल जज शागिर्दनि खां पुछाणो कयो त पेपर सवलो आहे, जिन ॿुधायो त जी सर सवलो आहे। सिविल जज शागिर्दनि खे कापी मुतालिक़ पिणु पुछाणो कयो। शागिर्दनि ॿुधायो त कापी नथा करियूं, थधे पाणी मुतालिक़ पुछो त अव्हांखे मिले थो, जिन ॿुधायो त मिले थो। इन मौक़े ते सिविल जज डिग्री कॉलेज इंतज़ामिया खे हिदायत कई त कमरनि जूं दरियूं बंदि न करियो। दरियूं बंदि हुजण सबबि कमरनि में ऊंदहि छायल। इन मौक़े ते सहाफ़ियुनि सिविल जज खे दाही ॾिनी त डिग्री कॉलेज इंतज़ामिया मीडिया कवरेज करणु नथी ॾे, धमकाए पई, जंहिं ते सिविल जज सख़्तु नोटिस वरितो ऐं कॉलेज इंतज़ामिया खे हिदायत कई त मीडिया आज़ादु अहिड़े अमल खां पासो कयो वञे ऐं मीडिया खे कवरेज करण जो हक़ ॾिनो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़